माशाल्लाह। छा तव्हां मोहबत कई ऐं उन में तव्हांखे नाकामी मिली या कामयाबी? हाँ, राइट सी ॻाल्हि इहा आहे जो तव्हांजो सुवालु आहे तव्हां मोहबत कई उन में कामयाबी मिली या नाकामी मिली। हाणे तव्हां माने मोहबत करियो, मोहबत तव्हांजो फितरती हक़ आहे। बिल्कुलु ॾिसो लतीफ़ सरकार चयो न, ॻोल्हियां मला शाल म मिले हो त मन अंदर जी लोच मिलण साण माठी थी आहे। सो हिन में हिकिड़ी जुस्तजू आहे, हिकिड़ी ॻोल्हा आहे, हिकिड़ी मोहबत आहे ऐं मोहबत जे पोयां माण्हू खे हिकिड़ो पोयां हुनजे रुलण जो हिकिड़ो मौक़ो मुयसरु थियल आहे। माण्हू जो फितरती हक़ आहे त हू मोहबत करे ऐं माण्हुनि सां मोहबत करे ऐं मोहबत सां पेश अचे ऐं मोहबत जो ॻोल्हाउ बणिजी वञे। पोइ हुन में कामयाबी ऐं नाकामी जो तसवर न करे। हुन में जेकर हिकिड़ी कामयाबी आहे न, उहा बि माने कामयाबी आहे। जेकॾहिं हुन में हिकिड़ी ॻोल्हियां मला शाल म मिले हो त माने हिकिड़ी नाकामी आहे न, बाज़ारि ते हिकिड़ी नाकामी आहे, पर उहा बि हिकिड़ी सम्झ ते हिकिड़ी कामयाबी आहे। माशाल्लाह, तमामु बहितरीनु। साईं, जॾहिं वॾा अदबी प्रोग्राम थींदा आहिनि त उन्हनि जी सदारत ऐं ॿिया जेके किरदार आहिनि उन जा पुराणा शाइर ई कंदा आहिनि। जॾहिं त नई टही जे शाइरनि खे अॻिते कोन थो अचणु ॾिनो वञे, उन जी कहिड़ी सबबु आहे, छा सबबु रहियो? तव्हांजो माने सवाल जो मक़सदु इहा आहे त जेके वॾा प्रोग्राम कॉन्फ्रेंसूं वग़ैरह में थियनि थियूं, वग़ैरह इहे अदबी प्रोग्राम थियनि था, उन्हनि जी सदारत माने पुराणा जेके चेहरा छो था कनि, नवनि चेहरनि खे साम्हूं छो नथो आंदो वञे। सो मुंहिंजे ख़्याल में इहे जेके अदबी जेको हीउ जेको सिलसिलो आहे न, हीउ अदब हिकिड़ो माने ॻोठ वांगुरु आहे। ऐं जीअं ॻोठ में मरणा ऐं परणा थींदा आहिनि त उन जूं जेके रस्मूं हूंदियूं आहिनि, उन जा जेके रवाज हूंदा आहिनि, उहे माना उहे रस्मूं असांजे ॻोठ जा जेकॾहिं हिकिड़ो मिसाल तौरु परणूं थिए थो, कंहिंजा ॾींहं बदिजनि था, कंहिंजो परणूं थिए थो, त ॻोठ जा 4 जेके वॾा आहिनि उहे अचनि था ऐं वेही हुनजी जेको सो हिकिड़ी रस्म अदा कंदा। हीअ जेके तव्हां पुराणा चेहरा हिननि खे पुराणा तव्हां न चयो, हीअ असांजा जेके सम्झ त हिकिड़ो असांजो माने असांजे अदबी जेके ॻोठ जा इहे वॾड़ा आहिनि जेके अची उहे रस्मूं अदा कंदा आहिनि ऐं उहो असीं वरी बि उन्हनि सां गॾु आहियूं। पर उन हूंदे बि जेकॾहिं नौजवान कंहिंखे हिकिड़ो सुठो हिकिड़ो लेखक आहे, सुठो शाइर आहे, नई टही जो, उनखे बि को मौक़ो मिले त मौक़ो मिलणु घुरिजे। अच्छा, तव्हां साईं शाइरी में तनक़ीद खे छा सम्झो था? तनक़ीद छा आहे? साईं, मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त तनक़ीद जेको आहे सो उहो सभिनी खां सवलो कमु आहे। तनक़ीद मुंहिंजी नज़र में ईअं आहे, जीअं को माण्हू वञे मस्जिद में ऐं उनजो जुतो माण्हू चोरी, माना ॿियो को माण्हू उनजो जुतो चोरी करे वञे ऐं हू अचे ऐं पंहिंजो जुतो हुते ॻोल्हे त वरी मुंहिंजी जेका जुती आहे उहा हिते आहे कोन, हू वरी ॿिए कंहिंजी जुती पाए थी वञे रवानो। सम्झे? ऐं माने जंहिं माण्हू खां शाइरी थिए कोन थी, या वरी खणी ईअं माने चइजे त को माण्हू जेकॾहिं भला का गाॾी सुठी वठे ऐं ॿिए कंहिं दोस्त वटि गाॾी वठण जी ताक़त न हुजे ऐं पोइ उहे वरी वेही उन ते तनक़ीद करे त बाबा फलाणे माण्हू जी जेका फलाणी गाॾी आहे उनजे फलाणे जेके शीशे ते मच्छर वेठो आहे, हाणे मूंखे ॿुधा त माण्हू बंबोरी त आहे कोन जेका वञी मच्छर खे वञी उतां खणंदी। मन सम्झ त जंहिं माण्हू खां शाइरी कोन थी थिए उहो वेही तनक़ीद करे कनि था। बाक़ी तनक़ीद जेका तव्हांजी जेका दलीलनि ते मबनी हुजे, तव्हां माने दिली तौर ते तव्हां इहो जेको तसवर करियो त बाबा हीअ जेका शइ माने हीअं न हुजणु खपे, हीअं हुजणु खपे। जेकॾहिं तव्हां वटि सोल्यूशन आहे, उन मसइले जो हल आहे त तव्हां शेयर करियो। बाक़ी ठली तनक़ीद जेके मुंहिंजे ख़्याल में त आउं सम्झां थो त रुॻो पराए कुल्हे ते बंदूक रखी हलाइण आहे, ॿियो कुझु। अच्छा, तव्हांजो पसंदीदा सिन्फ़ूं कहिड़ियूं रहियूं? साईं, मूंखे गज़ल ऐं नज़म ॿई माने वणंदियूं आहिनि ऐं कुझु मूंखे वाई बि वणंदी आहे। वाई उन करे वणंदी आहे जो हुन में हिकिड़ो दर्द आहे। माने वाई जी माना ई आहे रड़, दर्द विचां धां करणु। माने जंहिं बि शइ जे अंदरि दर्द हूंदो आहे उहो सम्झ त शाइरी जो रूह आहे ई दर्द। सही। ऐं असांजा प्रोग्राम जेके हिन वक़्तु असांखे ॾिसनि पिया, पंहिंजी सिंधी स्क्रीन ते ॾिसनि पिया, जीअं तव्हां पहिरीं ज़िक्र करे चुको त गज़ल जी जेका सिन्फ़ आहे उहा मूंखे ॾाढी पसंदि आहे। त तव्हांजो को अहिड़ो गज़ल जेको तव्हांखे इंतिहा खां वधीक पसंदि हुजे? ॾिसो, मूंखे माने जेके माण्हू जी तख़लीक़ हूंदी आहे उहा तख़लीक़ हूंदी आहे सम्झ त हुनजे औलाद वांगुरु। बिल्कुलु। सो मूंखे मुंहिंजी जेका तख़लीक़ आहे उहा मूंखे पंहिंजे माने औलाद वांगुरु महसूसु थींदी आहे। ऐं कुझु मुंहिंजा माने हींअर त जवाद फ़क़ीर ऐं ॿियनि दोस्तनि गज़ल जेको थो माने ॻायो बि आहे। अच्छा साईं, तव्हांजा पसंदीदा शाइर कहिड़ा रहिया ज़िंदगी में? शाइर ज़िंदगी में त मूंखे आउं त माने तमामु घटि शाइरनि मां मुतासिर थींदो आहियां। मूंखे तख़लीक़ूं तमामु वधीक माने वणंदियूं आहिनि। अच्छा। माने के शाइर नंढड़ा हूंदा आहिनि,
नंढड़नि जो मक़सदु नंढो वॾो शाइर में ईअं न हुजणु खपे, पर माने उन्हनि जी उहे एतिरा पॉपुलर कोन हूंदा आहिनि, उहे एतिरा मशहूरु कोन हूंदा आहिनि, पर उन्हनि जी माने तख़लीक़ तव्हां ॾिसी हैरान थी वेंदा त वञी का वाक़ई को माने तख़लीक़ आहे जंहिं ते माण्हू छिरकी पवंदो आहे। मूंखे माने जेके तव्हां लतीफ़ सरकार जहिड़ो त माने जेको थो ॾिसो अञा ताईं मूंखे को शाइर ई न आहे मिली सघे। ॾिसो लतीफ़ जेकॾहिं ईअं हुजे, मां इहो ॿुधण में बि अचे थो त बाबा जेका तव्हां जेके हींअर माने नई टई में जेका शाइरी कई वञे पई, वाक़ई माने शाइरी उहा सुठी आहे, माने नई टई में बि शाइरी सुठी कई वञे थी। पर तव्हांजो वरी बि जेको सुवालु इहो आहे जो माने तव्हांजे पसंदि जा शाइर, उन में मूंखे पसंदि जे शाइरनि में लतीफ़ सरकार त आहे ई आहे, लतीफ़ जहिड़ो त को शाइरी न आहे। उनखां पोइ माने शेख अयाज़ आहे, उस्ताद बुखारी आहे, ऐं असांजो हलीम बाग़ी जहिड़ो माने शाइर सिंध जी नौजवाननि जो शाइर लिखियो वञे थो। हाजी सांद आहे, ऐं मूंखे उत्साह ॾींदड़ खताई थेबो, उहो बि गज़ल में तमामु सुठो लिखंदो रहे थो। ऐं नई माने जेका पुराणी टई उन में अयूब खोसो, उहो बि माने सुठो। उनखां माने मज़र जेका लगारी आहे उन जी शाइरी बि तमामु मूंखे वणंदी आहे। ऐं औरतनि शाइरनि मां आदि रुबीना अबड़ो आहे, ऐं सम्झां थो हिन दौर में माने रुबीना जहिड़ो को गज़ल माने लिखी ॾसे त मञांसि। ऐं उनखां पोइ अज़ीज़ गुल आहे, माने नौजवान आहे, तमामु भलो माने नज़म ज़ादो शाइर आहे। नज़म ते अज़ीज़ गुल जा नज़म वाह वाह आहिनि। सिंध जे बचे जे माने लफ़्ज़नि ज़बान जा माने सम्झ त उहे मुहावरा थी विया आहिनि। ऐं उनखां पोइ रोयल कालरू आहे, इलाही माने नाला सुठा सुठा नाला। निसार बलोच आहे, पंहिंजो सलामकोट जो रेडियो पाकिस्तान मिठी ते कंपेयर थी पियो आहे। वाह वाह, निसार जा नज़म अहिड़ा आहिनि जो माण्हू चुमी खणी छाती सां लाहे छॾिजे। माशाल्लाह। अच्छा साईं, छा आहे कि शाइर जो कंहिं हिकु नज़रिए सां जो का सो लाॻापियल हुजणु ज़रूरी आहे या न? ॾिसो, तव्हां जेकॾहिं हिकिड़ो जेकॾहिं मन नज़रिए जी ॻाल्हि था करियो त हीअं आहे जो अॼु माण्हू जेकॾहिं वेही को नज़म लिखे, लेडी गागा ते नज़म लिखे, अॼु जेकॾहिं माण्हू वेही माधुरी ते नज़म लिखे त उन ते तनक़ीद करण वारो माण्हू खणी तनक़ीद करे त बाबा जेको सो तव्हां मारूई ते छो कोन लिखियो, जेके पंहिंजा हिते जा निज किरदार हुआ। तव्हां ससुई ते कोन लिखियो, जेको हिते पंहिंजो केच मकराण जो निज किरदारु। तव्हां सुहिणी ते कोन लिखियो, जेको सिंधु दरिया सां वाबिस्ता जेके शयूं जेके हिकिड़ो सम्झ त किरदारु हो, जेके लतीफ़ ॻायो। त मुंहिंजो माने उन्हनि माण्हुनि खे जवाबु इहो आहे त बाबा ॾिसो, जेकॾहिं माण्हू सर्कल में रही करे शाइरी कंदो, जेकॾहिं माण्हू सर्कल में रही करे जेकॾहिं हू पंहिंजी तख़लीक़ खे उते ई माने शाइरी कंदो, त पोइ जेको सो माण्हू खे ॿाहिरि जी शइ माने मुतासिर बि कंदी रहंदी, पर हू हुनजो इज़हार शाइर जो माण्हू कमु आहे त हू पंहिंजी माने जेका ॻाल्हि आहे उनखां मुतासिर थियो, उनजो इज़हार करे। हू जेकॾहिं कंहिं लेडी गागा ते नज़म लिखे थो त शाइर हुनजो मक़सदु आहे शाइर हुन मज़ा मुतासिर थियो आहे, हुनजी का शइ हुनखे माने मुतासिर कयो आहे, तॾहिं हुन माने हुन इहा शाइरी लिखी आहे। ठीकु आहे। जेकॾहिं पाण उते चऊं त बाबा तव्हां ससुई ते कोन लिखियो, मारूई ते, बाबा ॾिसो इहे असांजा वाक़ई निजी किरदार आहिनि, पर इहो अॼु खां 100 साल अॻु में जा जेके किरदार आहिनि उनखे अॼु खां हज़ारे माण्हुनि अॻु में इन्हनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे। पर जेकॾहिं तव्हां माने ॾिसो न, जेकॾहिं माने हिकिड़ो माण्हू आहे उहो हिकिड़ी ॻाल्हि करे थो ऐं 100 माण्हू बि उहा साॻी ॻाल्हि कनि था, त पोइ उन शाइर माने 100 शाइर ससुई खे ॻाइनि, 100 शाइर वेही जेके मारूई खे ॻाइनि, त पोइ माने उहो मौज़ू बि तमामु घणो लताड़ियल थी वेंदो ऐं उहे उन शाइर जी बि ॻाल्हि जी बि एतिरी अहमियत कान रहंदी। उन करे माने माण्हू खे सर्कल में रहणु ज़रूरी न आहे, माण्हू सर्कल खां ॿाहिरि ई शाइरी करे।